जी अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नवां ख़बर ॾींदा आहियूं। रिपोर्ट खैरपुर नाथन शाह में बिजली जी हथ रात लोड शेडिंग ख़िलाफ़ शहरी सरापा एहतजाज बणिजी विया। खैरपुर नाथन शाह में सख़्त गर्मी में बिजली जी अख ॿूड़ सबबि शहरी रस्तनि ते निकिरी आया ऐं एहतजाज कयो वियो। एहतजाज जी अॻुवाणी कंदड़ कामरेड अज़ीज़ जमाली आसिफ खुआरो ऐं जमायत उलमा इस्लाम जे जनरल सेक्रेटरी अज़ीज़ खुआरो सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त रोज़ानो 24 कलाक खां 15 कलाक हथ राति जी लोड शेडिंग कई वञे थी, जंहिं सबबि शहरी सख़्त परेशानी खे मुंहुं ॾियनि था। असां आला अख़्तियारनि खे अपील था कयूं त बिजली जी हथ राति लोड शेडिंग ख़तमु कयो वञे, न त ॿी सूरत में इंडस हाईवे ते धरणो लॻायो वेंदो। दहशतगर्दी